शुक्र कर फतेह, गोली रड़ो ॾेई निकिरी वई आहे। जेकॾहिं आर पार वञे हा त तुंहिंजी धीउ अॼु हिते न आसमान ते हुजे हा। जिन ख्वाबनि जे पोयां डोड़ी संदसि उन्हनि ख्वाबनि ई हिते पहुचायो आहे। अॼु न मुड़ुस जो सहारो अथसि न उनजो जंहिंखे हिते बीहारियो आहे। इहा सभु असांजी ई कोताही आहे नाज़ा। जंहिं असांजी न्याणीअ खे अॼु हिते पहुचायो, असांखे उन वक़्तु ई रोकियो आहे जॾहिं हिन सैफुल्लाह खां अलॻि थियण पियो चाहियो। असां बि त लालच में अची वियासीं न। 4 ॾींहंनि जो चस्को ॾिसी न्याणीअ जी ज़िंदगी बर्बाद करे छॾीसीं। पाण ते ऐं खेसि ॾोह ॾियण खां बहितर आहे त कुझु मुस्बत कजे, छो त हिन अस्पताल जा ख़र्च असां किथे भरे सघंदासीं। तूं सैफुल्लाह सां राब्तो त कर। मां बि इहो ई थो सोचां नाज़ा, पर इहो वेसाह अंदरि कोरे थो। हू वीचारो त अलाए केतिरा दफ़ा असां वटि कही आयो पंहिंजो हक़ वठण लाइ, पर असां हमेशह हुनखे धितारे छॾियो। हाणे कहिड़े मुंहं सां राब्तो कयांसि? सैफ जी दिलि वॾी आहे, अॼु बि सुमल सां मोहबत करे थो। तूं सॾेसि त सही। मां कोशिशि कयां थो। ही छा थियो आहे? कीअं थियो? सुमल जो एक्सीडेंट कीअं थियो? जेको पोखींदी उहो ई लुणंदी न। प्लीज सुमल, मूंसां ॻाल्हाए। तव्हांखे चओ न मूंसां ॻाल्हाए। मूंसां ॻाल्हाए छो नथी? इहो ड्रामो हाणे बंदि कर। मुंहिंजी धीअ जी ज़िंदगी बर्बाद करे इहे वाॻूं वारा ॻोढ़ा थो खणे। सूमल जे अंदर में मूं लाइ एतिरो ज़हर भरियल आहे, उहो मूंखे एतिरो किरियल थी सम्झे जो मां हुनखे माराईंदुसि। मां जंहिं खेसि रूह ताईं चाहियो आहे, जंहिं संदसि छांव खे बि मेरो थियण नाहे ॾिनो, जंहिं खेसि हासिल करण लाइ पंहिंजनि अखियुनि खे ॾिया बणायो आहे, मां खेसि माराईंदुसि। मां उहो इहो कीअं थी सोचे सघे? मूंखे इहो मामलो सिधो करणो पवंदो। मूंखे सूमल खे इहो सम्झाइणो पवंदो त मां संदसि जे ख़िलाफ़ न आहियां ऐं न ई अर्शिला संदसि जे ख़िलाफ़ आहे। इहो को ॿियो आहे जेको खेसि ईअं पाण खां जान आजी कराइण थो घुरे। हा, ड्रामा सीरियल पाछन पोयां जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।